तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। DIG सखर जावेद जसकाणी SSP खैरपुर रोहेल खोसो रानीपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। सदन चवण आहे त असद शाह जी ज़ाल हिना शाह जो नालो ECL में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। अहम ख़बर आहे। अवासा शेयर कंदासीं। हिना शाह जो नालो ECL में विझण लाइ लाॻापियल इख़्तियारनि खे लेटर लिखियो आहे। हिना शाह जी सुभाणे ज़मानत ख़तम थींदी। कोशिश कंदासीं त खेसि गिरफ़्तार कयो वञे। असांजी कोशिश आहे त फातिमा फरड़ो केस खे मुंतक़ी अंजाम ताईं पहुचायूं। DIG जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। DIG सिखर जावेद जसकाणी SSP खैरपुर रुहेल खोसो जी रानीपुर में प्रेस कॉन्फ्रेंस जंहिंमें उनजो चवणु आहे त असद शाह जी ज़ाल हिना शाह जो नालो ECL में शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। DIG जो चवणु आहे त ज़्यादती ऐं तशद्दुद जी तस्दीक़ थी वई आहे। मेडिकल रिपोर्ट एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। DIG सिखर जावेद जसकाणी SSP खैरपुर रुहेल खोसो जी रानीपुर में प्रेस एक भेरो ॿीहर अवासा अहम ख़बर शेयर कंदासीं। DIG सिखर जावेद जसकाणी SSP खैरपुर रुहेल खोसो जी रानीपुर में प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अकबर शाहानी खां। जी अकबर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, DIG सखर जावेद जसकाणी SSP खैरपुर मीर रोल खान खोसो राणे थाने ते पहुची ज़िले जे तक़रीबन समूरनि वर्कर जनरल्स खे घुराए ऐं हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें हिन ॼाणायो आहे त फातिमा जो जेको केस आहे प्रॉपर तरीक़े सां ऐं इंक्वायरी मुस्बत तरफ़ हली रही आहे। असद शाह खे जेको असां गिरफ़्तार कयो आहे उन जा DNA जेके हिन वक़्तु असां ॾिना आहिनि, जेसिताईं उहे मैच जीअं थींदा त उनखे प्रॉपर जेको आहे जवाबदार मुख्य जवाबदार ज़्यादती वारो लिखियो वेंदो। अगरि जे DNA कंहिं ॿिए सां मैच थिए थी त पोइ बि असद शाह जवाबदारी रहंदो, छो त उनजे हवेलीअ में ही वाक़ियो पेश आयो आहे। ॿिए पासे हिन ॿुधायो त इन ई केस में डॉक्टर जेको अली हसन जेको साबिक़ MS हो उहो बि गिरफ़्तार थियल आहे ऐं SHO अमीर चांग खां बि जांच हलंदड़ आहे ऐं डॉक्टर अब्दुल फताह जेको आहे उन्हनि खां बि जांच हलंदड़ आहे, पर उन्हनि खे फ़िलहाल केस में शो न कयो वियो आहे, छो त उनजी इंक्वायरी मुकमल करे अगरि हू गुनाहगार साबित थींदा त हुननि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ॿी सूरत में अगरि बेकसूर साबित थींदा त उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो। जी, अपडेट करण लाइ